पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। माटी माटी होई एक, रोवन हार की कवन टेक। माटी माटी होई एक, रोवन हार की कवन टेक। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। कौन मुआ रे कौन मुआ, ब्रह्म ज्ञानी मिल करहु विचारा। कौन मुआ रे कौन मुआ, ब्रह्म ज्ञानी मिल करहु विचारा। ब्रह्म ज्ञानी मिल करहु विचारा, एह तो चलत भया। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। अगली कुछ खबर न पाई, रोवन हार भी उठ सिधाई। अगली कुछ खबर न पाई, रोवन हार भी उठ सिधाई। भरम मोह की बांधे बंध, सुपन भया बकलाए अंध। भरम मोह की बांधे बंध, सुपन भया बकलाए अंध। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। ज्योति में ज्योत रल जाया।
जावत हुक्म अपार, एह तो रचन रचिया करतार, आवन जावन हुक्म अपार। नह को मुआना मरणे जोग, नह बिन सै अविनाशी होग। जो एह जानो सो एह नाही, जानन हारे को बल जाओ। कहो नानक गुर भरम चुकाया, ना कोई मरे न आवे जाया। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। माटी माटी होई एक, रोवन हार की कवन टेक। माटी माटी हुई एक, रवन हार की पवन टेक। पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया, ज्योति में ज्योत रल जाया। ज्योति में ज्योत रल जाया। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। प्यारे गुर साथ संगत, पवने में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। पंजन तत्वन जो है शरीरा, पांच तत्व को तन रचो। जानो चतुर सुजान, जिहत उपजो नानका, लीनता है मह मान। ही पंजन तत्वन जो शरीरा, धरती, जल, अग्नि, वायु ऐं आकाश जे मिश्रण सां ही ठहियो आहे। पर उन जे अंदरि प्राण तत्व भी आहे, मन बुद्धि भी आहे, चित्त अहंकार भी आहे ऐं आत्मा भी आहे। मृत्यु उनखे चइबो आहे कि आत्मा त रहे, पर केवल पंज तत्व निकिरी वञनि ऐं पंहिंजे पंहिंजे में हलिया वञनि, त उनखे मृत्यु चइबो आहे। अॼु गुरु नानक देव साहिब जन जी भी पुण्य तिथि आहे। ज्योति ज्योत स्वरूप अॼोके ॾींहं ते उहे विया, त उन्हनि जा भी शरीर जा पंज ई तत्व पंहिंजे पंहिंजे स्थान ते पहुची विया। पर राजा भर्तरी, जंहिंजो असां वैराग शतक ॿुधी रहिया आहियूं, इहो जीते जी चए थो, जेके पंज तत्व आहिनि इन्हनि खे मां जीते जी मोकल थो ॾियां। भाई ये हाणे इन्हनि मुंहिंजो साथ ॾिनो ॾाढो। राजा भर्तरी चए थो कि ॿियो सभु छॾाइजंदो वियो मूंखां, धन भोग ऐं मन जूं आसक्तियूं छॾाइजंदियूं वयूं, पर जेसिताईं शरीर रहियो, हिननि पंजनि तत्वनि मुंहिंजो साथ ॾिनो ऐं इन्हनि खे मां छॾे नथो सघां जेसिताईं देह आहे। त उन्हनि खे अंतिम परिणाम राजा भर्तरी करे थो। सलोक हेॾां होॾां आहे, ही 72 नंबर सलोक आहे, पहिरीं इहो ॿुधी वठूं। मातर मेदनी, मेदनी माना धरती, तात मारुत, मारुत माना हवा वायु,
सखे तेज, तेज माना अग्नि, सुबंधो जल ऐं भ्रात व्योम निबद्ध एश भवता मंत्य प्रणामांजलि, प्रणाम अंजलि, पंजनी तत्वन के इन्हनि पंजन तत्वन सां रिश्तो भी हिकु जोड़े छॾियो राजा भरथरीअ। चए थो ये धरती मुंहिंजी माता है, हे माता तुल्य पृथ्वी तोखे प्रणाम, हे पिता स्वरूप वायु तात मारुत, मातर मेदिनी तात मारुत, हे पिता समान वायु तोखे प्रणाम। सखे तेज, मित्र तो चए तेज के अग्नि के कि हे मुंहिंजा मित्र अग्नि। सुबंधो जल, मुंहिंजो सुबंधु सुठो भाउ आहे जल। ऐं आकाश भ्रात, भ्रातृव्योम, आकाश के भी भाउ थो चए कि मां तव्हां सभिनि खे हथ जोड़े करे अंतिम परिणाम थो कयां, मतलब हाणे मां देह छॾींदमि, तव्हां आख़िरीअ में तव्हां मूंसां गॾु रहिया, पंज ई तत्व तव्हांजी संगत सां मूंखे मुंहिंजा कर्म भी शुभ थी विया ऐं परम ज्ञान, परम उज्जवल ज्ञान जी प्राप्ति थी वई, मुंहिंजो मोह भी मिटिजी वियो ऐं मां परमात्मा में लीन थी चुको आहियां। ज्ञान पास्त समस्त मोह महिमा लीने पर ब्रह्मणी। हाणे जिन पंजन तत्वन के असां ज्ञान जी भाषा में चवंदा आहियूं ये पंज तत्व नाशवंत आहिनि, जड़ आहिनि, भरथरी जे लाइ इहे पंज तत्व सहायक थी विया, अज्ञान नाश करण में भी सहायता करे सघनि था ये पंज तत्व। छो त अज्ञान नाश थींदो, अज्ञान पैदा थींदो आहे इन प्रकृतिअ मां ई, त उन अज्ञान जीअं कंडे खे कंडे सां कढिबो आहे तीअं इन्हनि तत्वनि सां तत्वनि खे सुञाणबो आहे। इहे ई सहायक थी करे इन संसार मां मोह हटाईंदा आहिनि, पंज ई तत्व। त राजा भरथरी चए थो तव्हांखे प्रणाम, न त माण्हू त एतिरो फाथल आहे संसार में जो पंजनि तत्वनि ॾे त हुनजो ध्यानु ई कान्हे कि मुंहिंजो शरीर पंजनि तत्वनि जो ठहियल आहे, ध्यानु भी कोन्हे। हू उन्हनि पंजनि तत्वनि जो उपयोग छा थो करे, भोग एकत्रित करण में, भोग संग्रह करण में, धन संग्रह करण में। त हाणे असां ॿुधंदासीं भोगन जे बारे में पुठियां थोड़ो अची करे। 66 नंबर श्लोक, ईअं न 65 थी विया आहिनि हाणे, छो त मन वारी ॻाल्हि कल्ह आई हुई, 65 नंबर आहे उहा। 66 नंबर में आ किम वेदे स्मृति भी पुराण पठने शास्त्रेर महाविस्तरे स्वर्ग ग्राम कुटी निवास फल दे कर्म क्रिया विभ्रम है। कर्म कांड जे बारे में तो अचे, राजा भरथरी तो चए, राजा भरथरी के त आखिरी अवस्था प्राप्त थी वई जो पंजन तत्वन खे भी मोकल ॾिनई कि हाणे तव्हां में भी आसक्ति न रखबी, मां शुद्ध चैतन्य आहियां, बाक़ी जेको मां बचियो आहियां। पर संसार जे माण्हुनि जे लाइ शिक्षा तो ॾे ऐं असां उहा ॿुधी वठूं। हीअ उहा त हींअर ॻाल्हि अचे कि जेके भोगन में त कोन्हनि पर सुठनि कमनि में भी आसक्त आहिनि, सुठनि कमनि में जिन खे सुठो चइबो आहे, जीअं कि शास्त्र पढ़णु ऐं शास्त्रनि जो अध्ययन करणु, या सुखदायक एरिया में निवास करणु,
जीअं अॼुकल्ह जा माण्हू चूना भट्टी या बैरागढ़ गांव वञी रहंदा आहिनि न अलॻि, त ॿुधाईंदा आहिनि कि भाई हुते शांती आहे ऐं ग्राम्य माहौल आहे। इहे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं जेके आहिनि भरथरी उहे खणे थो ऐं इन टाइप जूं ॻाल्हियूं। भरथरी चए थो तव्हां वेद पढ़ियव, शास्त्र पढ़ियव, इहा ॻाल्हि त सुठी आहे, पर उपयोग छा कयव? भरथरी चए थो अधिकतर ॾिसूं पिया था कि माण्हू इन्हनि सभिनी जो उपयोग इन लाइ थो करे कि संसार जा ई पदार्थ मिली वञनि थोड़ा। माण्हू वेदनि शास्त्रनि ज्ञान जो छा पियो थो उपयोग करे कि कंहिंजी थोड़ी तारीफ़ मिली वञे, सम्मान मिली वञे, आदर मिले त मां उनजो शोषण कयां, चार माण्हू मूंखे मथे चाढ़नि ज्ञानी ज्ञानी चई करे, पोइ मां उन खां कमु करायां। ईअं करे रहियूं आहिनि न। राजा भरथरी चए थो कि वेद स्मृतियूं पुराण पढ़ण जो छा फ़ाइदो थियो अगरि तो केवल सुख पाइण जे लाइ उनजो उपयोग कयई त, पाखंड कयई तो इहो। या तो किथे अलॻि वञी करे रहे शांत वातावरण में, सुठी ॻाल्हि आहे, पर उन सां तो माण्हुनि खे ई ॿुधाइण जी कोशिश कई कि मां तव्हां खां अलॻि आहियां, मां विशेष आहियां, त बि छा फ़ाइदो? सुठियुनि सुठियुनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र थो अचे। अरे इन खां सुठो तूं हिन संसार जे दुखनि जो जेको बोझ आहे उनखे नष्ट करण जो प्रयास करी आहे न, कि संसार जा दुख ई नाश थी वञनि ऐं उन लाइ परमात्मा जो सिमरण करी आहे, भगवान खे यादि करी आहे, बजाए माण्हुनि खे इम्प्रेस करण जे। 67 नंबर श्लोक में 68 नंबर श्लोक में अञा सुठियुनि सुठियुनि ॻाल्हियुनि जो वर्णन थो करे राजा भरथरी। इहो ध्यान सां ॿुधजो। जिन खे असां पाण सुठो चवंदा आहियूं हुन खां त सुठो आहे, पर सुठियूं ॻाल्हियुनि में बि सुखासक्तिअ जी उम्मीद न कयूं, सुठनि कमनि में बि फासी न वञूं, जंहिंखे सात्विक सुख चइबो आहे। कहिड़ो कहिड़ो ॿुधंदा वञिजो। 68 नंबर श्लोक में भरथरी ॿुधाए थो कि उहे ॻाल्हियूं जेके सुठियूं मञियूं वेंदियूं आहिनि, संसार जा माण्हू उनखे आदर ॾींदा इहो कमु करण ते, पर भरथरी चए थो उहो बि अनित्य ई आहे न, उहो बि छॾियो, आख़िर में उहो छॾिणो पवंदो। इहा सुठी ॻाल्हि आहे कि एसि ताईं त पहुची विया तव्हां, तामसी सुख छॾे करे राजसी सुख छॾे सात्विक सुख ते अगरि अटकिया आहियो त सुठी त ॻाल्हि आहे, पर इहा बि छॾणी पवंदी। कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं? रम्याश्चंद्र मरीश्च स्त्रीणवती रम्या वनांत स्थली रम्य साधु समागमागत सुखम कावेशु रमा कथा। ॿुधंदा वञिजो। पहिरीं तो चए कि राति जे वक़्तु चांडोकी रातियूं हुजनि ऐं सुठो वातावरण हुजे, शरद ऋतु जेका ही हली रही आहे, राति जे वक़्तु चंद्रमा जूं शीतल किरणूं धरतीअ ते पवनि ऐं हिकिड़ो कोई योगी हुजे या साधक हुजे, भरथरीअ जहिड़ो, ही झंगल में निवास कंदो हो न, त झंगल में हिनखे इहे अनुभव थींदा हुआ। चांडोकी राति में चंद्रमा जो प्रकाश, उन जी शीतल किरणूं, थधि बि न गर्मी बि न, आनंद ॾियण वारियूं सात्विक सुख ॾींदियूं आहिनि। इहो आहे सात्विक सुख। असां हुनखे सुठो ई चवंदा आहियूं। जो शरद पूर्णिमा ते खीरणी रखंदा आहियूं ऐं प्रसाद करे माण्हू विराईंदो आहे, पर भरथरी चए थो इहो बि सात्विक सुख अथव, अनित्य अथव, नित्य कान्हे, अनित्य।
ऐं सार कान्हे इहो बि छॾिणो पवंदो, न त तव्हां अटकी पवंदा। सात्विक मोह पैदा थी वेंदो। सुठो आहे पर आहे त बंधन किथे न किथे। परमात्मा ऐं आत्मा इन खां अञा परे आहे हिकु क़दम। त पहिरियों इहो चंद्रमा जूं किरणूं ही उन्हनि जे लाइ आहिनि जेके ही ॿिया पड़ाव पुठियां छॾे आया, लोभ मोह मोह पुठियां छॾे आया। ॿियो आहे, भरथरी चए थो झंगल में नरम नरम घास, हरियाली, जिनजी असां व्यास गद्दीअ तां बि तारीफ़ कंदा आहियूं, प्रकृति। भरथरी चए थो कि झंगल में त सुंदर वण बि आहिनि, हरियाली बि आहे ऐं रस्ता बि ठहियल आहिनि, त अञा सुंदर थी लॻे इहा हरियाली, केॾी सुंदर आहे। राजा भरथरीअ ॾाढो टाइम त इन सुंदरता में ई बितायईं, हरियालीअ में। पर हाणे चए थो इहा बि त मूंखे छॾणी पवंदी, इहा आसक्ति बि। जड़ भरत जो फासी वियो हिरण जे आसक्तिअ में, त उहा बि छॾणी पवंदी आहे। आहे उहा सात्विक सुखासक्ति आहे, पर हिकु समय खां पोइ। पहिरीं त उनजो बि सुख वठी वठे माण्हू, पर उहो पोइ उहा बि छॾणी पवंदी आहे। त नरम नरम घास, हरियाली, वन स्थल, रमणीक जेके नज़र अचनि था। ऐं ॿियो सत्संग जो सुख। भरथरी थो चए कि सत्संग जो सुख त ऊंचो आहे, ॾाढो सुठो सुख आहे, सात्विक सुख आहे, पर परमात्मा अञा इन खां बि मथे आहे। सत्संग जो उपयोग कयूं, सदुपयोग कयूं, ऐं सदुपयोग करे पोइ आख़िर उहो बि छॾे, जॾहिं परमात्मा मिली वञे पोइ सत्संग बि छॾाइजी वेंदो आहे, पंहिंजे स्वरूप जो पतो पइजी वञे। भरथरी ईअं थो चए कि फासणो कान्हे। समझिजो, सत्संग खे टाइम पास जो साधन न ठाहिजो कि मज़ा आ रहा है, बाकी सब छोड़ दिया, अब सत्संग जाती हूँ रोज, अच्छा लगता है, मज़ा आ रहा है। तो यह भी आसक्ति आहे कि बस वञणो या तो कुछ सुठो लॻंदो आहे, बस इन खां बि मथे उथणो आहे। सत्संग में भी नूतनता हुजणु खपे, नवीनता। तो उन सां असांजो रोज नओं नओं अनुभव थींदो वेंदो, आख़िरीअ में सभु छॾाइजी वेंदो। पोइ सत्संग त बचंदो, असां बि बचंदासीं, पर आसक्ति कोन बचंदी। छो त शरीर छुटी वेंदो न, त पोइ सत्संग बि कोन ॿुधी सघंदा। शरीर जेसिताईं शरीर आहे तेसिताईं सत्संग आहे। इन करे त अनमोल चयो वियो आहे सत्संग खे। त जॾहिं मरण खां पोइ सत्संग आहे ई कोन, त उन में कीअं असां उम्मीद था करे सघूं कि सदाईं रहंदो सत्संग। जेसिताईं देह आहे, पोइ इन खां वॾो पड़ाव मिलंदो आहे। सत्संग जो फल खणी सम्झो, आत्मा जो आनंद। ही ॾाढी ऊंची अवस्था आहे। सामान्य माण्हू नथो घोषणा करे सघे कि सत्संग बि अनित्य आहे। ही हिकु उहा अवस्था आहे जिते राजा भरथरी पहुतो आहे, जंहिं हू बि छॾे ॾिना आहिनि, 5 तत्व बि छॾे ॾिना आहिनि, पंहिंजे स्वरूप में जेको स्थित थी वियो आहे। त उहो थो चए सत्संग बि आख़िर त अनित्य आहे, ऐं कथाऊं बि, काव्य कथा, उहे बि सुंदर आहिनि, सात्विक आहिनि, पर अनित्य आहिनि। ॿियो ॿुधो, चए थो जेका पंहिंजी ज़ाल आहे, पत्नी आहे, उहा जेॾी महिल रुसी वञे ऐं रुसी करे ॻोढ़ा बि वाहे ऐं उम्मीद करे कि मूंखे ही परचाए, मूंखे मनाए, वो झूठी मूठी तेरी रुसियां रुसा के, वो आहे न दिल दियां गल्लां, मतलब रुसी वञे। भरथरी चए थो उहो बि हिकु सात्विक सुख आहे पुरुष जे लाइ। उहो ॾाढो हिकु सुख आहे कि कोई ग़लति कोन्हे, अधर्म कान्हे, मुंहिंजी ज़ाल आहे ऐं
उहा मूंखां रुसे थी त अञा क्यूट थी लॻे। इहो हुनजो मुखड़ो। कोपो पाहित वाष्प बिंदु तरलम रम्य प्रियाया मुखम। प्रियतमा जो मुख जेॾी महिल रुठल हुजे उहो हिकु सात्विक सुख, छो त ही भाई हुनखे हाणे मनाए थो। उहो राजसी बि कान्हे तामसी बि कान्हे सुख, सात्विक सुख आहे। पर भरतरी चए थो उहो बि अनित्य आहे। भाई उनखे ई मनाईंदो न भाई जेका सुठी हूंदी। मेन ॻाल्हि त इहा आहे कि जेका सुलक्षणी हूंदी, जेका संस्कारी हूंदी, ईअं ई न रुसंदी हूंदी, कुझु ॻाल्हि हूंदी त उन जो रुसण सात्विक सुख ॾींदो आहे भाईअ खे। पर उहो सुख बि ही माना उन कैटेगरीअ जो सुख आहे जेको सत्संग जो सुख आहे। उहो सुख बि अनित्य आहे। जंहिं ॾींहुं माण्हूअ खे इन्हनि शयुनि में बि सम्झ में अची वञे कि ये अनित्य आहिनि, सदाई न रहंदियूं इहे शयूं बि, त मञियो वेंदो कि हाणे सचो ज्ञानी थियो, ही वास्तविक ज्ञानी थी वियो, हिन जो अज्ञान पूरी तरह नाश थी वियो। पर हिन जो अर्थ इहो न कढिजो, माण्हू आहिनि न अर्थ छा कढंदा कि हाणे सत्संग छॾे ॾिबो, कथा छॾे ॾिबी, ऐं जेको जेको ॿुधोसीं, ऐं जेके हिन खां हेठि वारियूं शयूं आहिनि हाणे उहे पकड़ींदा। भई मन कुझु न कुझु त पकड़ींदो न, हेठि किरण समझदारी थोरी आहे। ही ऊंची लेवल जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे छुटंदियूं जीअं ॾाकण चढ़बी आहे। कौन बनेगा करोड़पति थींदो आहे, 1000 खां शुरू थींदो आहे, पोइ 2000, पोइ 5000 न, पोइ 10, पोइ 20 मथे चढ़ंदो वेंदो। पोइ जॾहिं मथे पहुचंदो ग़लति जवाबु ॾिनई त वापसि हेठि अची वेंदो आहे। त अगरि पहिरीं नंढियूं शयूं छॾण लाइ चयूं वेंदियूं आहिनि साधक खे कि लोभ छॾ, मोह छॾ, अहंकार छॾ, हिकु हिकु शइ छॾाराए, जॾहिं सभु सच में छॾाइजी वञनि पोइ हुनखे चइबो कि हाणे सत्संग जी आसक्ति बि छॾ, प्रेम त कर सत्संग सां, पर इन खां मथे अथई परमात्मा। पर इन जो अर्थ इहो न कढिजां कि तूं सत्संग छॾे करे चई हाणे मूंखे परमात्मा इन खां ऊंची शइ खपे, त किरी पई आहे तूं कौन बनेगा करोड़पतिअ वांगुरु, हेठि अची वई आहे। त इन करे तव्हां असांजे लाइ इहा ई शिक्षा आहे कि सत्संग में हुजूं, जेतिरी हयाती आहे, आख़िरी समय में सभु छॾाइजी वञे, परमात्मा यादि अची वञे, ईअं थिए न। जॾहिं अंत सुहेलो थींदो, तुंहिंजो ध्यानु अंदर में ईंदो, इहा इच्छा पई कयां मां पुछा, इहा इच्छा। जॾहिं अंत सुहेलो थींदो, तुंहिंजो ध्यानु अंदर में ईंदो, इहा इच्छा तुंहिंजो मां पुछा, इहा इच्छा पई कयां मां पुछा। जॾहिं अंत सुहेलो थींदो, जॾहिं अंत समो
अची स्वार्थिए थिए जॾहिं अंत सुनो अची स्वार्थिए श्वास श्वास में तुझी संभार थिए श्वास श्वास में तुझी संभार तोड़े विरती वञे सब भरम भजे तॾहिं तो सामेलो थींदो इहा इहा इच्छा पई कयां मां पुछा इहा इहा इच्छा पई कयां मां पुछा जॾहिं अंत सहेलो थींदो गलो गोबिंद की न की घुट जीवने वने रसना राम चवण खान रुक जीवने ना वने कया दम दम धुनी जिय मरन मुनि कया दम दम धुनी साणी शाम छबीलो थींदो इहा इहा इच्छा पई कयां मां पुछा इहा इहा इच्छा पई कयां मां पुछा जॾहिं अंत सहेलो थींदो तुंहिंजो ध्यानु अंदर में ईंदो जॾहिं अंत सहेलो थींदो ॾाढी ॾाढी ॾुखी आहे अंत घड़ी ओ घड़ी ॾाढी ॾाढी ॾुखी आहे अंत घड़ी शल सुरही कंदा अची संत घड़ी घड़ी इहो अर्ज़ आहे तुंहिंजो फर्ज़ आहे इहो अर्ज़ आहे पहला जवेलो थींदो इहा इहा इच्छा पई कयां मां पुछा इहा इहा इच्छा पई कयां मां पुछा जॾहिं अंत सहेलो थींदो तुंहिंजो ध्यानु अंदर में ईंदो इहा इहा इच्छा पई कयां मां पुछा इहा इहा इच्छा पई कयां मां पुछा जॾहिं अंत सहेलो थींदो
अंत समय जो पियो हले ऐं असां आनंद सां पिया ॻायूं। इन मां ई साबित थो थिए कि असांजी अंत सवेली सुठी ई थियणी आहे। इन करे हींअर ई असां उत्साहित लॻा पिया आहियूं। मेरे मन आनंद जिस मरने ते जग डरे। उहो जंहिंखे डपु हूंदो आहे न अंत घड़ीअ जो, उहा भॼन बि अंत वारो रोई करे ॻाईंदी अथव। या तव्हां हाणे चेक कजो, जेका माई इन टाइप जो भॼन अंत सुठी कजां सुहेली कजां वारो भॼन रोई करे ॻाए मतिलबु रोई किन करे, त सम्झिजो हिनखे हींअर खां ई डपु पियो थो लॻेसि, तॾहिं त रोए थी। हिकु दिन मुझ तुझको जाना ऐं कहिड़ा कहिड़ा काठियूं अहिड़ा अहिड़ा ॻाईंदियूं आहिनि या रोई किन करे छॾींदियूं आहिनि। त अहिड़ा कम ई छो था कयो जो तव्हांखे रोई करे, तव्हांखे रुअण थो अचे मृत्यु जो ॿुधी करे। अहिड़ा छो था कयो कम? चालाकी, होशियारी, कपट, झूठ, जो तव्हांखे रोअणो थो पए। न न, भगवान भली कंदो, शल सुर ही कंदा अची संत घड़ी। उहो ॾके जंहिं सत्संग रुगो ॾिठो आहे ॿुधो कान्हे, उहो ॾके। त शायदि भरथरी उन्हनि जे लाइ थो चए कि सत्संग बि सुख छॾिणो पवंदव, जेके सत्संग को ॿियो हूंदो हुओ, है न, जेके ॾिसण वेंदा हूंदा। उन्हनि जे लाइ कि उअं ई ॾिसण ई त वेंदा आहियो सत्संग खे अखियुनि सां, त तव्हां उन जे लाइ आहे कि इहा आसक्ति बि छॾिणी पवंदई। पर जंहिंखे सत्संग में उहो सुख थो मिले जंहिंजे लाइ कबीर चयो आहे, क्या करूं तेरे वैकुंठ को जहाँ साध संगत नहीं होए, उन लाइ कोन चयो हूंदो भरथरीअ। पर अगरि हिकु आसक्ति आहे सत्संग में त उहा छॾणी पवंदी। त इहो आहे। हाणे कहिड़ो रहिजी वियो, कहिड़ो छा थियो? 66 खां त शुरू कयोसीं न, हाणे 67 नंबर श्लोक में चए थो भरथरी, आयु कल्लोल लोलम कतिपय दिवस थाइनी यौवन शरीर था, संकल्प कला घन समय तिक विभ्रमा भोग पूगा। ही ॻाल्हियूं बीतजंदियूं थियूं वञनि, जल तरंग जे समान। जीवन जूं कहिड़ियूं शयूं? युवावस्था बीतजंदी थी वञे ऐं वैभव, यौवन, श्री, श्री माना लक्ष्मी, उन में वैभव संपत्ति सम्झो। ऐं अर्था, अर्थ जो अर्थ ख़बर अथव? धन खे त चइबो ई आहे अर्थ, पर नोटनि खे अर्थ न चइबो अथव। नोटनि खे बि अर्थ चई सघूं था, पर अगरि नोट बंदी थी वञे त हुनखे पोइ अर्थ न चइबो। अर्थ जो मतिलबु इहो आहे कि उहा शइ जंहिंसां असां का शइ हासिल करे सघूं उनखे अर्थ चइबो आहे। जे हीअ आहे का शइ, इन जे बदिरां मूंखे कुझु मिली सघे शइ, त मां हिनखे अर्थ चई सघां थो। त अर्थ माना धन, पोइ धन खे ई चयो वियो अर्थ। पर तव्हां सोचे ॾिसो, नोट जी वैल्यू आहे या शइ जी वैल्यू आहे? शइ जी। कल आर्यू प्रश्न पियो पुछे मूंखां कि मूंखे चई मूंखे डाउट आहे कि अगरि भारत सरकार वटि मशीन आहे नोट छापण जी, त उहा वञे छापींदी न, रोज़ वञे छापींदी ऐं ग़रीबनि खे ॾींदी वञे त बढ़िया कमु थी वेंदो। तव्हांजो बि इहो प्रश्न आहे छा? न, ईअं करे त सघे थी न सरकार।
सही आहे भई छापींदा वञनि त मां चयोमांसि भाई डॉलर जो वधी वेंदो आहे, नोट कमज़ोर थी वेंदो आहे, त चई उहो उन्हनि खे कहिड़ी थी ख़बर पए अमेरिका वारनि खे, असां उन्हनि खे ॾियूं था भाई वठो पैसा डॉलर ॾियो असांखे, उहे त एक्सचेंज थी वेंदा आहिनि न हुते एयरपोर्ट ते, ईअं पियो चयो। पर ईअं पॉसिबल कान्हे। छो कान्हे? छो त नोटनि जी वैल्यू कान्हे, शइ जी वैल्यू आहे, वस्तुअ जी वैल्यू आहे। हे कीअं निर्धारण थींदो आहे? GDP या ईअं निर्धारण, मान लो ही पंहिंजो हिकु हीअ दरबार हिकिड़ो देश आहे जंहिंमें हर कंहिंजो अलॻि अलॻि कमु आहे। कोई अन्न पियो थो पैदा करे, कोई ॿी सेवा पियो थो ॾे, बदिले में उनखे पैसा हिक ॿिए खे पैसा हलनि पिया था। मां त मशीन मां नोट छापिया ऐं सभिनि खे ॾेई छॾिया, खणो गॾियूं गॾियूं, पोइ छा थींदो? सम्झी विया न? एतिरे में ई हर को चवंदो मूं वटि हेॾा पैसा आहिनि गॾियूं, मां छो कुझु कयां? पोइ छा थींदो? शयूं घटिजी वेंदियूं, शयूं ख़तमु थी वेंदियूं। पोइ छा थींदो? शयूं घटिजी वेंदियूं त उन जी वैल्यू वधी वेंदी, छो त पोइ ॿोली लॻंदी कि केरु वधीक में ख़रीद कंदो उनखे ॾींदासीं। किलो चांवर पिया आहिनि पर हूअं ॾींदासीं 10 रुपए किलो, हाणे ॾींदासीं ₹1,00,000 किलो, छो त ख़रीदार ॾाढा आहिनि। त हाणे जंहिंखे मां ₹1,00,000 ॾिना हुआ ऐं उन ₹1,00,000 में उहे 1 किलो चांवर वरिता, त 10 रुपए में ₹1,00,000 में फ़र्क़ु छा रहियो? हूअं 10 रुपया ॾियांस हां ऐं चांवर ॾाढा हुआ, हींअर चांवर थोड़ा आहिनि, ₹1,00,000 ॾिनामांसि, ₹1,00,000 में उनखे ओतिरा ई चांवर आया। इन मां सम्झी वठो कि असांजे सॼे देश में इहो ॾिठो वेंदो आहे शयूं घणियूं आहिनि, उपज केतिरी आहे, घणो रोज़ पैदा थिए पियो थो सामान, शयूं, इहो नज़र रखी वेंदी आहे। उन अनुसार ई पोइ तय थींदो आहे कि भारत सरकार वटि घाटो पियो थो हले या फ़ाइदो पियो थो हले। त नोट त केवल व्यवस्था आहिनि, केवल ॾे वठ लाइ हिकु आमदनी आहे, पर माण्हूअ छा करे छॾियो उन्हनि नोटनि खे? शइ न हूंदी त तूं नोट रखी कंदे बि छा? गड्डियूं हूंदई त छा कंदे? भरतारी चए थो श्री, अर्थ, यौवन इहे सभु बीतजंदा था वञनि, कीअं? जीअं जल तरंग थींदी आहे, जल तरंग वांगुरु, छो त इहे सभु चंचल आहिनि इहे सभु। अगरि तव्हां सच में हिन भवसागर खां पार थियणु चाहियो था त उन पर ब्रह्म परमात्मा में लीन थी वञो। सची संपत्ति उहा अथव। हाणे 69 नंबर श्लोक आहे। भिक्षासी जन मध्य संग रहित स्वायत चेष्ट सदा दाना दान विरक्त मार्ग निरत कश्चित तपस्वी स्थित है। योगी चए थो, भरथरी चए थो कि उहो योगी विरलो आहे, उहो योगी योगिन जो बि योगिन में बि अनमोल आहे जंहिंमें ही गुण आहिनि, ही लक्षण आहिनि। पहिरियों भिक्षा में अन्न खाई करे संतुष्ट रहण वारो, भिक्षा में जेको मिली वञे। भिक्षा जो अर्थ ई आहे कि पंहिंजी इच्छा नाहे रखणी। इहो असां घर में बि करे था सघूं। हाणे घर में त लेडीज़ ई रोटी ठाहींदी आहे, पुरुष करे सघे थो, ॿार नंढो करे सघे थो, कि घर में जेको अॼु ठहंदो उहो ई खाइबो, इनखे भिक्षा चइबो आहे। गौतम बुद्ध पंहिंजे भिक्षुकनि खे चयो हो कि भिक्षा में जेको भी मिलेव तव्हांखे मना नाहे करणी कि ये मेरे को पसंद नहीं है,
में मेरी फेवरेट सब्जी नहीं है, जेको मिलेव खाइणो अथव त ई तव्हां सचा भिक्षुक चवाराईंदा। हाणे थियो छा, हिकु ॾींहुं हिकिड़ो भिक्षुक वियो, उन जे भिक्षा पात्र में मथां चील पई लंघे, उन चील जे चोंच में मांस जो टुकड़ो हो, वो मांस जो टुकड़ो अची उन जे भिक्षा पात्र में पियो। हाणे मुंझी पियो, बुद्ध खे चई तव्हां चयो भिक्षा पात्र में जेको बि मिले तव्हांखे उहो ग्रहण करिणो अथव, भिक्षा पात्र में ही अची वियो आहे त हाणे छा कयूं? बुद्ध सोच में पइजी वियो। गौतम बुद्ध जहिड़ा बि उन भॻवान जे अॻियां नंढा ई आहिनि, अस्तित्व जे अॻियां। उहो जप साहिब में ईंदो आहे न, केते बुद्ध केते सुरनाथ, अलाए घणा बुद्ध थी विया। बुद्ध खे बि न ख़बर कि इहा घटना थींदी। अगरि मां चवां थो कि न न ये फिटी कर, पाण खे अगरि कोई नॉन वेज ॾे त नाहे खाइणो, त हिकु परंपरा ठही वेंदी कि छा वठिणो आहे छा न वठिणो आहे। चालाकी थी वेंदी शुरू, हिकु नियम ठही वेंदो कि बुद्ध चयो अथई कि असां चॉइस करे सघूं था कि छा ग्रहण करिणो आहे छा न ग्रहण करिणो आहे। बहानेबाज़ी त ठही सघे थी न। त गौतम बुद्ध ख़बर अथव छा व्यवस्था कयईं? उन चयईं भिक्षा पात्र में अगरि मांस बि मिले त तव्हां ग्रहण कयो, पर कीअं मिलियो अथव? अनायास। ऐं अनायास में बि मुअल हो, उहो जेको बि मांस हो मरियल हो। त मरियल त हाणे उनखे का पीड़ा त थींदी कोन। त अगरि तव्हां ईअं आहे मुअल मांस खाई, मुअल जीव जो मांस खाई सघो था। पोइ परंपरा शुरू थी वई। बौद्ध धर्म में ईअं शुरू थियो कि भाई असां नॉन वेज न खाईंदा आहियूं, पर कोई ईअं ई मरी वियो हुजे, पंहिंजी जानवर ईअं ई पंहिंजी हुन सां उमिरि पूरी करे, त पोइ उनजो खाई सघूं था। पोइ त अहिड़ी चालाकी शुरू थी वई कि मारे करे घोषणा थियण लॻी कि पहिरीं मरी चुको हो। पोइ त ॾाढो कुझु शुरू थी वियो कि भाई असां त बुद्ध जे मार्ग ते ई पिया था हलूं, पर हाणे कंहिंखे ख़बर कि जानवर मरियल हो या पोइ मारियो वियो आहे। त उन्हनि में ईअं थी वियो। जेको भिक्षा में भिक्षा खाई करे जेको संतुष्ट आहे, कुझु बि मिले, ऐं भीड़ में रही करे बि जेको अकेलो आहे, महान योगीअ जा लक्षण पाण बि थी सघूं था। रोटीअ में जेको मिली वञे ऐं भीड़ में बि असां अलॻि ई हुजूं, अकेला हुजूं, थी सघूं था। सदा स्वाधीन। स्वाधीन जो अर्थ आहे कंहिंजो पराधीन न थियणु, कंहिंजे अधीन न थियणु, स्वाधीन रहणु। पुण्य कर्मनि में संलग्न। पुण्य कर्म जंहिंजे द्वारा थींदा रहनि, थोड़ा न घणा कुझु न कुझु थींदा रहनि। ऐं लेन देन में बनियोपन न ॾेखारणु। इहो बनियोपन छा थींदो आहे? कंजूसी। कंजूसी। वाणियोपन चऊं न, वाणियोपन त सिंधी त थींदा आहिनि न वाणिया अधिकतर। लेन देन में वाणियोपन न ॾेखारे हिकिड़ो योगी साधक। वो केवल धन जो लेन देन थोड़े, कंहिं बि प्रकार जो आदान प्रदान थे त इहो न सोचे कि मां ॾियां घटि ऐं वठां वधीक। इहा आहे व्यापारी बुद्धि कि मां ॾियां घटि वठां वधीक। पोइ कंहिं बि प्रकार जो सेवा थोड़ी मांगन बहुत आहे। चाहे भॻवान खे बि हूअ बेवकूफ़ ठाहिण जी कोशिश करे, थोड़ी उन जे नाले ते सेवा करे ऐं उम्मीद ॾाढी रखे। इहो आहे बनियापनो। किथे आहे बनियापनो? भाई भावार्थ में अर्थ लिखियल आहे बनियापन। न ॾेखारे।
असांखे बचणु खपे हर ॻाल्हि में। माण्हू सत्संग में बि जुड़ंदा आहिनि किथे त बनियापनो खणी वेंदा आहिनि पाण सां कि हिते पैसा त न रखणा आहिनि न पाण खे। त चओ रेखा चवंदसि न हिते पैसा न रखिबा आहिनि। हा ठीकु आहे हल, इहे त बची विया बनियापनो। ऐं ॿियो प्रसाद वरसाद त कोन्हे खणी अचिणो कॾहिं, उहो चवंदसि न उहो बि न, त अञा ख़ुशि थी वेंदी, भले मुंहिंजा पैसा बि बचा सेसा बि बची। ऐं ॿियो छा फ़ाइदो सोचींदा आहिनि भाई हिते अची करे मूंखे भॼन ॻाइण जो मौक़ो मिलंदो या न। चवंदसि हाँ हाँ भॼन भी गा सकती हो। तो ये जोड़ींदी वेंदी दिमाग़ में कि अच्छा इहो बि आहे। 52 वटि त रुगो ॿुधणो ई पवंदो आहे, हाईलाइट ॿाओ ई थींदो आहे। हिते असां हाईलाइट थी सघूं था न, माना ॿियो कुझु सोचींदी ई कोन कि हिते कुझु आहे बि या कोन्हे, मुंहिंजो कल्याण थींदो या न थींदो, सही दिशा मिलंदी भी या न। चवंदी हाँ हाँ भजन भी गा सकती हो और उपाधि भी मिलेगी संत की, महापुरुष की, और इच्छाएं तो इतनी पूरी होंगी, इतनी पूरी होंगी, केड़ा था पैसा लगन चवण में, तो सोच भी नहीं सकती। और शक्ति इतनी है दादी में, वो पहचान जाती है। और मरेगी ना जब तू तो विमान आएगा तेरे लिए। माई चवंदी हेॾा फ़ाइदा, हेॾी फैसिलिटी, ग़लती न माईअ जी आहे, छो त हिन बनियापन रखी छॾियो। हली आहे भॻवान खे पाइण लाइ ऐं संसार जो सिस्टम रखी छॾियईं, ॼण संसार वांगुरु आहे परमात्मा। माण्हू ईअं सम्झंदा आहिनि जीअं संसार आहे न तीअं परमात्मा आहे। अरे उते परमात्मा खे पाइण में सभु छॾिणो पवंदो आहे, ख़ाली थियणो पवंदो आहे, त वञी मिलंदो आहे। जिते मां सॼे समाज खे थो चवां, सिंधियुनि मायुनि खे, जिते तव्हांखे अहिड़ा ऑफर मिलनि न, तव्हां सम्झिजो तव्हां पंहिंजो जीवन नष्ट करण था वञो उते। उहे तव्हांखे कोई परमात्मा सां मिलाइण वारा त कोन्हनि। हा तव्हांखे लोभ आहे पंहिंजो हाईलाइट थियण जो त तव्हां वञो, उहो परमात्मा जे लाइ त उहो ग्रुप कान्हे। त चए थो कोई विरलो ई आहे जेको बनियापन छॾे ॾे ऐं जेके बि उनखे कपिड़ा ऐं आसन, जहिड़ो बि उनखे आसन मिली वञे उन ते वेही रहे, मान अपमान जी परवाह छॾे ॾे कि माण्हू छा था चवनि, अहंकार खां मुक्त थी वञे ऐं शांती सुख ई हिकु मात्र हुन वटि हुजे, हुन जी इच्छा ई हुजे कि मूं वटि हम बसि शांती रहे, उहो विरलो आहे योगी। त ये थी विया न 70 ताईं कंटिन्यू। उणहत्तर ताईं 70 नंबर श्लोक आहे कि जेसि ताईं देह स्वस्थ अथव, तव्हांजूं इंद्रियूं सही ढंग सां कमु कनि थियूं, बुढ़ापो अञा आयो कान्हे, आयु बि अञा आहे पूरी, त समझदार माण्हूअ खे घुरिजे कि पंहिंजे भलाईअ जो साधन ओॾी महिल शुरू करे। भरथरी तो चए कि घर में अगरि बाहि लॻे त ओॾी महिल खूह खोटींदा छा, बोरिंग वारे खे सॾु कराईंदा। बाहि लॻी आहे हाणे बोरिंग हाणे था खोटायूं, पहिरीं खोटाए रखबी न। संदीप ते भवने तू कूप खननम प्रद्युदम कीदृश। बाहि लॻण ते तव्हां सोचींदा कि हाणे बोरिंग या नल कनेक्शन वठूं, हाणे बाहि लॻी आहे, न। हिकिड़े लोभी माण्हूअ फायर ब्रिगेड में फोन कयईं, अञा हुन खयईं कोन, हिन कटे छॾियईं। पोइ हुन फोन कयईंसि, कहाँ कौन बोल रहा है, पोइ ॿुधाईंसि मुंहिंजे घर में बाहि लॻी आहे, अचो विसाइण। बनियापन। अरे पहिरीं तयारी कबी आहे विपत्तियुनि जे लाइ, मुसीबतुनि जे लाइ, त जवानीअ में ई असां इहो करे वठूं, पंहिंजो बुढ़ापो सुधारे वठूं। ऐं धन सां न सुधरंदो, सत्संग सां असांजो कल्याण थींदो। अचो हिकु भॼन त ॻायूं, हेॾी देरि थी आहे।
आहे, मन मुझाए थो छॾे। विषय जे वह में वहाए, मन मुझाए थो छॾे। विषय जे वह में वहाए, मन मुझाए थो छॾे। हाय ही अफ़सोस आहे। थो सुणे गाना बजाना, कोन थो सत्संग सुणे। थो सुणे गाना बजाना, कौन थो सत्संग सुणे। वेस सुंदर हार पाए, मन मुझाए थो छॾे। हाय ही अफ़सोस आहे, मन मुझाए थो छॾे। विषय जे वह में वहाए, मन मुझाए थो छॾे। जगत जे जिन सार में थो, खिल खुशियूं नित करे। जगत जे खेल खुशियों नित करे। रसन में रसना रुझाए, रसन में रसना रुझाए, मन मुझाए थो छॾे। हाय ही अफ़सोस आहे, मन मुझाए थो छॾे। विषय जे वह में वहाए, मन मुझाए थो छॾे। अतर सुरहा सुगंध सूंघे, अखियुन में सुरमा विझी। मान ऐं अपमान आए, मन मुझाए थो छॾे। मान ऐं अपमान पाए, मान अपमान पाए, मन मुझाए थो छॾे। हाय ही अफ़सोस आहे, मन मुझाए थो छॾे। विषय जे वह में वहाए, मन मुझाए थो छॾे। हाय।                                                                                                                    'है 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 'है
त हिते सत्संग जी समाप्ति। वरी पाण सुभाणे मिलूं था। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। आरता की जय नानक शाह पातशाह का। 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 हर हर दीन दुनिया के शाहनशाह का। हर हर दीन दुनिया के शाहनशाह का। आरता की जय नानक शाह पातशाह का। आरता की जय नानक शाह पातशाह का। चार कुंट जाकी धर्मशाला। चार कुंड जाकी धर्मशाला। संगत गावे शबद रसाला। संगत गावे शबद रसाला। आरता की जय नानक शाह पातशाह का। आरता की जय नानक शाह पातशाह का। कोट देवी जाकी जोत जगावे। 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 कोट 33 जाकी उस्तति गावे। कोट 33 जाकी उस्तति गावे। आरता की जय नानक शाह पातशाह का। आरता की जय नानक शाह पातशाह